दुनिया हिकु भेरो ॿीहर अहिड़े मोड़ ते बीठी आहे जिते हिकु मुआहिदो जंग खे रोके सघे थो ऐं हिकु ग़लति फ़ैसिलो सॼे ख़िते खे बाहि में धिके सघे थो। अमरीका ऐं ईरान विच में जारी छिकताण रुॻो ॿिनि मुल्कनि जो तकरार न आहे, पर उन जो असरु नार मुल्कनि खां वठी यूरोप एशिया ताईं महसूस करे सघिजे थो। सवाल इहो आहे, अमरीका छा थो चाहे? ईरान छा मञण लाइ तयारु आहे? ॻाल्हियूं बार बार छो नाकाम थियनि थियूं? ऐं आलमी शतरंज में ईरान सां गॾु केरु बीठो आहे? अचो त हिन सॼी कहाणी खे सम्झूं था। मां आहियां फ़हमीदा रियाज़, अवां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। अमरीका ऐं ईरान विच में असल तकरार ईरान जे एटमी प्रोग्राम ते आहे, जंहिं बाबति अमरीका जो मौक़िफ़ वाज़ेह आहे। अमरीका नथो चाहे त ईरान एटमी हथियार ठाहिण जी सलाहियत हासिल करे। वाशिंगटन चाहे थो त एटमी प्रोग्राम ठाहिण ते अमल खे रोकियो वञे। आलमी इंस्पेक्टरनि जी मुकमल निगरानी हुजे ऐं मीज़ाइल प्रोग्राम ते पाबंदियूं लॻनि। हिन खां अलावा इलाइक़े में ईरान जे असर रसूख़ में घटिताई आंदी वञे। ॿिए तरफ़ ईरान चवे थो त हुन जो जोहरी प्रोग्राम पुरअमन आहे ऐं तवानाई तहक़ीक़ लाइ उन जो इस्तेमालु करणु उन जो हक़ आहे। जेकॾहिं तारीख़ ॾिसूं त ईरान ऐं अमरीका विच में ॻाल्हियूं का नई ॻाल्हि न आहे। ॻाल्हि कंदासीं 2000 वारे ॾहाके में ॻुझा सिफ़ारती राब्ता थिया, जंहिंखां पोइ 2015 में ओबामा हुकूमत दौरान जोहरी मुआहिदो साम्हूं आयो। 2018 में सदर ट्रंप जे इक़्तिदार में अचण खां पोइ अमरीका मुआहिदे मां निकिरी वियो, जंहिं सूरत हाल में ॿीहर छिकताण पैदा करे छॾी। हाणे 2026 खां ओमान जे मेज़बानी में ॿीहर कामयाब ॻाल्हियुनि जूं कोशिशूं जारी आहिनि। यानी 4 ॾहाकनि में ही तकरार कॾहिं बि ख़तमु न थियो, रुॻो पंहिंजो रूप बदिलाईंदो रहियो। सभ खां अहम सवाल इहो आहे त इहे ॻाल्हियूं बार बार छो नाकाम थियनि थियूं? उन जो जवाबु आहे बेएतमादी। ईरान अमरीका खे मुदाख़लत कंदड़ सम्झे थो ऐं अमरीका ईरान खे इलाइक़े में अदम इस्तिहकाम जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो आहे। ईरान चवे थो त उन खे माइशी फ़ाइदो न मिलियो ऐं अमरीका चवे थो त ईरान हदनि जी भञगड़ी कई आहे। अमरीका में हुकूमत बदिलजण सां पॉलिसी बदिलजी वेंदी आहे ऐं ईरान में सख़्त गीर हल्का ओभर सां समझौता नथा चाहिनि। जॾहिं बि ख़िते में हमला या धमकियूं वधनि थियूं, ॻाल्हियूं पसमंज़र में हली वञनि थियूं। आख़िर डिघी पाबंदियुनि ऐं छिकताण बावजूद ईरान छा थो चाहे? ईरान जा मुतालबा बि वाज़ेह आहिनि। उहो चाहे थो त हुन जे जोहरी प्रोग्राम जो हक़ तस्लीम कयो वञे, माशी पाबंदियूं ख़तमु कयूं वञनि ऐं सिक्योरिटी ज़मानत ॾिनी वञे त हुन ते हमिलो न थींदो। ईरान पाण खे अॻराई कंदड़ ताक़त न पर दिफ़ाई ताक़त तौरु पेश करे थो। सवाल इहो आहे त हिन सूरत हाल में छा ईरान अकेलो आहे या उन जा साथी बि आहिनि? ईरान अकेलो नाहे, वॾियूं ताक़तूं बि हुन सां लाॻापियल आहिनि। रूस सां उन जो दिफ़ाई ऐं सिफ़ारती तामुन आहे। चीन सां वापार ऐं तवानाई जी भाईवारी मौजूदु आहे। उन खां अलावा इलाक़ाई सतह ते ईरान मुख़्तलिफ़ गुरोहनि ऐं हुकूमतनि सां लाॻापा रखे थो, जंहिं सबबि नार मुल्कनि ऐं विच ओभर में उन जो असरु वधे थो। उहो ई सबबु आहे जो अमरीका उन खे रुॻो हिकु मुल्क न पर पूरी नेटवर्क तौरु ॾिसे थो। मौजूदा वक़्तु जर्मनी ऐं पोलैंड समेत कुझु यूरोपी मुल्कनि में पंहिंजी शहरियुनि खे ईरान मां कढी चुका आहिनि। अमरीकी ॿेड़ा अरबी समुंड में मौजूदु आहिनि। जेकॾहिं ॻाल्हियूं कामयाबु थियनि थियूं त ख़ते में छिकताण घटिजी सघे थी, पर जेकॾहिं उहे नाकाम थियनि थियूं त पाबंदियूं, हमला या नई जंग जा ख़तरा वधी सघनि था। अमरीका ऐं ईरान जी ही छिकताण रुॻो सिफ़ारतकारी नाहे, पर ताक़त, मईशियत, नज़रियनि ऐं तारीख़ जी जंग आहे। ऐं जेसिताईं एतमाद पैदा नथो थिए, उहे ॻाल्हियूं शायदि कॾहिं कामयाबु न थींदियूं।